यासीन मां रिपोर्टर राशिद अली सूमरो जी रिपोर्ट मुताबिक़ गढ़ी यासीन रात देर सां ॻोठाणो अगवा गढ़ी यासीन भरिसां गोलो दड़ो वारे इलाइक़े मां नौजवान ॻोठाणो सिराज अहमद जाफ़री मुबैना तौर अगवा वारसन अगवा जी तस्दीक करे छॾी। गोलो दड़ो थाणे जी हद ॻोठ अब्दुल कादिर जाफ़री जो रहवासी नौजवान सिराज अहमद पुट सोढो जाफ़री मुबैना तौर हथियारबंदनि हथां अगवा ॻोठाणा ऐं पुलिस पेरे साण करे पोयां वयल सिराज अहमद जाफ़री पंहिंजे दोस्त ज़ुबैर अहमद जमाली सां गॾु मोटरसाइकिल ते ॻोठ अची रहियो हो त हथियारबंदनि ज़ुबैर अहमद जमाली ऐं सिराज जाफ़री खे यरगुमाल बणाइण बाद हथियारबंदनि ज़ुबैर जमाली जा हथ पेर ॿधी उन खे ज़मीन में छॾण बाद सिराज जाफ़री खे हथियारनि जे ज़ोर ते अगवा करे खणी विया। ॻोठाणनि जे वारसनि ॿुधायो त ज़ुबैर अहमद जमाली इतला ॾिनो, इतला मिलण शर्त असांजा माण्हू नौजवान जी ॻोल्हा करे रहिया आहिनि। अगवा वारे वाक़िए जो इतला गोलो दड़ो थाणे खे ॾिनो वियो, जेको पुलिस साण करे वाक़िए वारे हंधि पहुची हथियारबंदनि जा पेरा ॻोठाणनि सां गॾिजी खणी रहिया आहियूं। होॾां SSP शिकारपुर शाहज़ेब चाचड़ मीडिया खे ॿुधायो त मूंखे जीअं इतला मिलियो त मूं पुलिस रवानी कई आहे। हिन चयो त ॾोहारियुनि हिकु जमाली खे छॾे हिकु जाफ़री खे खणी वञण जो वारिस ॿुधाए रहिया आहिनि। थी सघे थो हू रस्ते में जाफ़री खे छॾे ॾियनि ऐं असांजी पुलिस ॾोहारियुनि पोयां आहे। जल्द नौजवान खे हथ करे वारसनि हवाले कयो वेंदो।